ज़िले हेडक्वार्टर वारी अस्पताल कंबर में 6 ॾींहं अॻु ऑक्सीजन न मिलण सबबि फ़ौत थी वियल नींगरी जे वारसनि जो एमएस जे नाअहली ख़िलाफ़ डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो हो। उन मौक़े ते फ़ौती नींगरीअ जे वालिद सरदार अली चांडियो, सिकंदर सनम जंजीर, राजा चांडियो, गुलाम अब्बास चांडियो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 6 ॾींहं अॻु मुंहिंजी धीउ खे छातीअ जी तकलीफ़ सबबि साह खणण में ॾुखियाई पेश अची रही हुई, जंहिं सबबि धीउ खे DHQ अस्पताल जे एमरजेंसी वार्ड में खणी वियसि त उते को बि डॉक्टर मौजूदु न हुयो। जॾहिं त ज़िले अस्पताल जंहिंजी करोड़ों रुपयनि जी बजट हुअण बावजूदि डॉक्टरनि खे रुश्वत एवज़ वीज़ा ते मोकिले अस्पताल डेली वेजिस ते रखियल सेखड़ाटनि खे मुक़ररु करे छॾियो आहे। हिन चयो त सेखड़ाट स्टाफ चयो त अस्पताल में ऑक्सीजन न आहे। अवां नींगरीअ खे लाड़काणे एमरजेंसी खणी वञो त नींगरीअ जे पीउ दाऊं कंदे चयो त अगरि जल्दी में ऑक्सीजन न मिली त मुंहिंजी न्याणी फ़ौत थी वेंदी। जंहिं बाद वालिद खे नींगरीअ सां गॾु दवाउनि जे स्टोर में वठी विया, जिते बेड न हुअण सबबि कुर्सी कार्टूननि ते वेहारे धीउ खे ऑक्सीजन चाढ़ी वई। ऑक्सीजन देर सां मिलण करे मुंहिंजी धीउ अस्पताल में तड़पी तड़पी फ़ौत थी वई। अस्पताल इंतज़ामिया मूंसां वॾो ज़ुल्म कयो आहे। हिननि वज़ीर आला सिंध सूबाई वज़ीर सिहत अख्तियारनि खां मुतालबो कयो त नाअहल ज़िले अस्पताल इंतज़ामिया ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे मूंसां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन शोएब अमन सां गॾु मोहम्मद मिठल खोसो, डिस्ट्रिक्ट रिपोर्टर कोशिश डिजिटल कंबर शदाद कोट।